व्यूअर्स IGTV जे हिन प्लेटफॉर्म तां इमरान गोपांग जो तव्हां सभिनी व्यूअर्स खे सलाम अर्ज़ आहे त अॼु जो मौज़ू आहे जागीरानी कबीले जी मुख़्तसिर तारीख़। उन खां पहिरियां मां सभिनी सिरणनि खे मुंहिंजे तरफ़ां रिक्वेस्ट आहे त असांजे लिंक खे फॉलो करे असांजे चैनल ताईं रसाई हासिल कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करण सां गॾोगॾु भर में लॻल बेल आइकन खे बि प्रेस कंदा त जीअं वक़्तन ब वक़्तन असांजो मालूमाती वीडियोज़ अवां सिरणनि ताईं पहुचंदियूं रहनि। त हलूं था बिना कंहिं देर जे पंहिंजे मौज़ू जे तरफ़। त असांजो मौज़ू आहे जागीरानी कबीले जी मुख़्तसिर तारीख़। जॾहिं जागीरानी लफ़्ज़ ते असां नज़र दौड़ायूं था त जागीरानी लफ़्ज़ पंहिंजे माना जो तयन पाण करे थो, जंहिंजो मफ़हूम आहे ज़मींदार या जागीरदार। मिर्ज़ा कलीज बेग साहब जे किताब क़दीम सिंध उन जा मशहूर शहर ऐं माण्हू जे सुफ़े नंबर 300 ऐं 301 ते लिखे थो त जागीरानी बुर्दी बलोचन जे सरपरस्ती आला ज़ैदी खान वलद सुंदर खान जो औलाद आहिनि। एस सादिक अली जे लिखण मूजिबि बुर्दी बुलेदी कबीले जे हिक पाड़े जो नालो बि जागीरानी आहे। त प्यारा व्यूअर, हिक कबीर आहे इहा बि आहे त जागीरानी बुर्दी बुलेदी बलोचन जे मशहूर पाड़े सुंदरानी जी हिक शाख मां आहिनि, जेके बलोचिस्तान, कंबर, शहदादकोट, ज़िले जैकमाबाद, खैरपुर, सखर, शिकारपुर, अगोणी नवाबशाह, हाणोकी शहीद बेनज़ीराबाद में रिहाइश पज़ीर आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग साहब साॻी किताब क़दीम सिंध उन जा मशहूर शहर ऐं माण्हू में लिखे थो त खोसे कबीले जा 6 पाड़ा आहिनि। उन्हनि 6 पाड़नि में हिकिड़ो पाड़ो जागीरानी बि आहे। त जागीरानी कबीले जे मुतालिक़ जागीराणियुनि जे चङनि मुड़सनि खां ॿुधो वियो आहे त असां रिंद आहियूं। अहिड़ीअ रीति मलकानी समाटी मलकाणियुनि जे हिक पाड़े जो नालो बि जागीरानी आहे। त ही हुई मुख़्तसिर वीडियो जागीरानी कबीले जी मुख़्तसिर तारीख़ ते। उम्मीद आहे त हीअ तारीख़ी वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं अहिड़ियूं तारीख़ी वीडियोज़ हासिल करण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि प्रेस कंदा। ऐं जेकॾहिं अव्हांखे पंहिंजी ज़ात जे मुतालिक़ अहिड़ी दिलचस्प ऐं तारीख़ी मालूमाती वीडियो तयारु कराइणी आहे त कमेंट सेक्शन में वञी करे पंहिंजी ज़ात जो नालो लिखंदा। अन क़रीब उन ई मुतालिक़ असां तारीख़ी वीडियो रिकॉर्ड करे जल्द अज़ जल्द असां पंहिंजे हिन IGTV जे चैनल ते अपलोड कंदासीं। अवां सॼणनि जी वॾी महिरबानी। हींअर घुरूं था इजाज़त। अल्लाह वाही।